सिजावल टाउन कमेटी जे मुलाज़मनि जी ईद जी एडवांस पघार मां 2000 रुपया नाजाइज़ कटौती करण ते सवाल करण तां टाउन ऑफिसर ऐं अकाउंटेंट सिजावल जे सहाफ़ियनि मथां ॾमरजी पिया। सहाफ़ियनि ख़िलाफ़ गार गंद कई ऐं प्रेस क्लब सिजावल जे सदर इमदाद पठान सां बदतमीज़ी कंदे गैर अख़लाक़ी ॿोली इस्तेमाल कई। संदन अहिड़ी ग़लत हरकत ख़िलाफ़ सिजावल जे सहाफ़ियनि जो हंगामी इजलास प्रेस क्लब सिजावल में प्रेस क्लब जे सदर इमदाद पठान जी अॻवाणी में मुनक़िद कयो वियो, जंहिं में करप्ट ऐं बदतमीज़ ऑफिसरनि जी सहाफ़ियनि खे गार गंद करण ऐं गैर अख़लाक़ी ॿोली इस्तेमाल करण ख़िलाफ़ मज़म्मत कंदे बल्दियात जे सूबाई वज़ीर ऐं आला अमलदारनि खां मुतालबो कयो वियो त गुज़िरियल 3 महीननि खां टाउन कमेटी में मुबैना करप्शन करे हर महीने ईंदड़ 1 करोड़ 20 लख रुपयनि जी बजट कूड़नि बिलनि में ॾेखारे हड़प कंदड़ ॿिन्ही अमलदारनि ख़िलाफ़ इंक्वायरी कई वञे। ॿी सूरत में सख़्त एहतिजाज कयो वेंदो। ज़िले सिजावल समेत सॼी सिंध में सहाफ़ियनि पारां एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी।